गाज़ियाबाद जे ॻोठ हाशिम राहू जी रहवासण शादीशुदा औरत मुस्मात सना ज़ाल असद अली राहूअ खे 8 महीना अॻु मुबैना तौर ते अगवा कयो वियो हो। नारीअ जी माउ गुलशन राहू, संदसि भेण सबा राहू ऐं ॾेर अमजद राहू इल्ज़ाम हयो आहे त घोटकीअ जा जवाबदार नसर ऐं ज़मीर लुंड हथियारनि जे ज़ोर ते औरत खे अगवा करे विया ऐं हाणे वापसि न पिया कनि। हुननि चयो त जवाबदार सरदार मीर ख़ालिद लुंड ऐं मीर बाबर लुंड जा ख़ासि माण्हू आहिनि। वटनि केतिरा ई भेरा विया आहियूं पर असांखे का ख़बर न आहे त हुननि असांजी औरत खे माराए छॾियो या किथे विकिरो करे छॾियो आहे। मगवी औरत जे वारसनि घुर कई आहे त अगवा कयल औरत खे वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। हाशिम राहू ॻोठिया जनरो कुझु मुझे करारे रगम सना नालो सामान खणो हिते कारवार आया हुन खणी आ असां जांच पड़ताल कई तो मुद्दन घोटकी मूंखे बि का ख़बर न। अच्छा तो घर में ना है केतरा परेशान करे बाकी तो न्याणियों तो मुस क्या करे बाकी केतरा परेशान सब है कई दो चंगन मचंद व्यास पुलिस वाले काम पाण खुद गालायो न जे चेम का होना चाहिए सरकार में सरकार तो गरीबन जी तो कोनी ना अमीरन जी सरकार गरीबन जी तो कोनी न को चंगा मथा न को पुलिस है गरीब जो हाला अगवा जो केस दाखिल है न तमारे में हां दाखिल है केन ते आ लुंडन ते बियो केरा उन में तो लुंडन लुंडा किथा जा गोटरी के खबर पकों दी बेना दा तो पतो कोन रे जा खपाएगी तने छा कहे तन से को न तो पतो पे केतरो मुझे न्याणो घरारो भगवा अन्या तक खबर न थी पे ताकि ते आ जा कोन सरदारन दे बस को हा करे मोटा छे से जांच पड़ताल कहीं दा पता न बुधाई ना पाणा रा कोशिश कयो है न के ना कोशिश कयो तेरा चे लेसना वरी या गो हेडा दे माने फलानी पुलिस वाले जने फलानी वकील तो ने साईं मदन के बसी ते को माने कदी असा पता लगा खबर पे लुंडन वो कहिया होती के जान में को सरदार लुंडे मान रात्रि में दुआ भी करे तो कदी नहीं आने से देने पर गए वो याद होती डिफरेंट हां।